بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد بسم الله الرحمن الرحيم السلام عليكم ورحمة الله وبركاته अज़न मोहतरम असां तव्हांजे साम्हूं टी नशिस्त में हाज़िर थिया आहियूं। असांजो मौज़ू सुखन हुयो। असांजो मौज़ू सुखन आहे जुमे जे ॾींहं जी फ़ज़ीलत ऐं उनजी अहमियत, जेको असां ज़िक्र करे रहियासीं। अॼु असां तव्हांजे साम्हूं टी नशिस्त में हाज़िर थिया आहियूं। किताब वसाइल शिया में इमाम रज़ा अलैहिस्सलाम अहमद बिन मोहम्मद अन अबुल हसन इमाम रज़ा अलैहिस्सलाम सां हदीस नक़ल कनि था। इन यौमुल जुमअति सय्यदुल अय्याम युज़ाफ़ु अल्लाह सुब्हानहु व तआला फ़ीहिल हसनात व यमहु फ़ीहि सय्यात व यरफ़उ फ़ीहि दर्जात। ही जुमे जो ॾींहुं जेको आहे सय्यदुल अय्याम याने तमामु ॾींहंनि जो सरदार आहे। ऐं जुमे जे ॾींहं में जेको इंसान जो जेको अमल हूंदो आहे उहो डबल हूंदो आहे। इन जे अंदरि नेकियूं जेके आहिनि उहे डबल थियनि थियूं। व यमहु फ़ीहि सय्यात, ख़ुदावंद आलम जेको आहे सो इंसान जे बुराइनि खे, इंसान जे गुनाहनि खे ख़तमु करे छॾींदो आहे। व यरफ़उ फ़ीहि दर्जात, ऐं ख़ुदावंद आलम जेको आहे सो इंसान जे दर्जात खे बुलंद कंदो आहे। रवायत में आहे त जुमे जे ॾींहं खे क़यामत जे ॾींहुं हिकु ख़ासि शकिल में मबूस कयो वेंदो। ऐं को बि शख़्स अगरि जुमे जे ॾींहुं मोहम्मद वाली मोहम्मद ते कसरत सां दुरूद ऐं सलवात वग़ैरह पढ़ंदो त ख़ुदावंद आलम त उनजो जेको वॾो सवाब बि आहे ऐं परवरदिगार आलम उन शख़्स जो यकीनी तौर ते शफ़ात कंदो। उसूल काफ़ी में रवायत नक़ल थियल आहे। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जुमे जी फ़ज़ीलत जे मुतालिक़ फ़रमाइनि था, मन क़रअहा सूरत जुमा लैलन व नहारन फ़ी सबाही व मसाही अमिन मिन वसवसत शैतान व गुफ़िर लहू मा याती फ़ी ज़ालिकल यौम इला यौम सानी। जेको बि शख़्स सूरत जुमा जी तिलावत करे ॾींहं में या राति में या सुबुह जे टाइम या जेको सो शाम जे टाइम, त उहो शख़्स शैतान जे वसवसनि खां ख़ुदावंद आलम उनखे पंहिंजे अमान में हिफ़्ज़ अमान में वठी रखंदो आहे। यानी उहो शख़्स ख़ुदावंद आलम जे हिफ़्ज़ अमान में हूंदो आहे। ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला उनजा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। एतिरे क़दुरु मतिलबु जीअं हिन अॼु हीअं तिलावत कई अथई त ॿिए ॾींहं थी साॻे ॾींहं ताईं माना बिल्कुलु उहो ईअं ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चवंदो 24 कलाकनि ताईं उहो शख़्स अल्लाह सुब्हानहु व तआला जे हिफ़्ज़ अमान में हूंदो आहे। वरी इमाम रज़ा अलैहिस्सलाम पंहिंजे जद रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिकु हदीस नक़ल कनि था। चवंदा जेको जुमे जो ॾींहुं तमामु ॾींहंनि जो सरदार आहे ऐं जुमे जे ॾींहुं नेकिन जो तमामु घणो सवाबु आहे। गुनाह माफ़ थियनि था ऐं इंसान जा दर्जात बुलंद थियनि था ऐं इंसान जा रंज ऐं ग़म ख़तमु थियनि था। ऐं वॾियूं वॾियूं इंसान जेके हाजतूं आहिनि उहे ख़ुदि जुमे जे ॾींहुं ख़ुदावंद आलम जे तरफ़ां उहे उन जूं हाजतूं क़बूल थियनि थियूं। ऐं माण्हुनि जी तमामु घणी तइदाद खे ख़ुदावंद आलम जहन्नम मां कढी ॿाहिरि जहन्नम मां कढी छॾींदो आहे। ऐं हालांकि हिकु रवायत में आहे त हिकु ॾींहं में छो त 24 कलाकनि जे ॾींहं में हर 2 कलाकनि खां पोइ ख़ुदावंद आलम जेको जुमे जे ॾींहं में 6 लख जहन्नमिन खे जहन्नम मां कढी आज़ादु कंदो आहे। ऐं इमाम सादिक़ अलैहिस्सलाम वधीक फ़रमाइनि था, जेको शख़्स शब जुमा जी ज़वाल खां वठी याने ज़वाल जुमे जे ॾींहं ताईं मतिलबु ख़मीस जे ॾींहं खां वठी जीअं ज़वाल शुरू थियो ॾींहं जो मतिलबु उन ॾींहं खां वठी जुमे जे ज़वाल ताईं को बि शख़्स अगरि इन ॾींहं जे विच में उन शख़्स जो अगरि हिन दुनिया में इंतकाल थी थो वञे त अल्लाह सुब्हानहु व तआला जी तरफ़ां जेको उनखे इहो इनाम आहे त उनजे मथां जेको क़ब्र अज़ाब आहे उहो बि माफ़ हूंदो आहे। ऐं हालांकि हिकु रवायत जे मुताबिक़ ईअं आहे त उहो शख़्स खे ख़ुदावंद आलम शहीदनि मञा करार थो ॾिए। त अज़ीज़नि मोहतरम, हीअ जेका आहे जुमे जी फ़ज़ीलत आहे ऐं इंसान खे असांखे खपे त माना जुमे जे ॾींहुं तमामु ज़्यादा सां ज़्यादा असां नेक कम खे अंजाम ॾियूं ऐं जेको सो ग़रीबनि सां बि सुठे नमूने सां असां पेश अचूं ऐं ख़ुशूसन सदक़े खे जेको सो सदको बि असां ॾियूं। छो त इन्हनि जे ज़रिए चंद अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे ज़रिए सां असांजे इंसान जी जेका नेकिन में अल्लाह सुब्हानहु व तआला जी तरफ़ां जेको इज़ाफ़ो थींदो आहे। ऐं हीअ जुमे जे ॾींहुं कोशिशि इंसान करे त कंहिं बि सूरत में जुमे जे ॾींहं खे तर्क न करे ऐं इबादत इलाही में मसरूफ़ रहे। त इज़्ज़त मोहतरम, इहा नशिस्त असांजी इन मंज़िल ते पहुती ऐं इंशाअल्लाह चौथी नशिस्त में असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।